नाज़िम ब्रेकिंग न्यूज़ है अवां सां शेयर करे रहा आहियूं। लाड़काणे मां चांडका मेडिकल अस्पताल में 56 मुलाज़िमनि जे घोसड़ू हुअण जो इंकशाफ थियो आहे। बिल्कुल नाज़रीन, अवां खे आगाह करे रहा आहियूं। लाड़काणो मां आवाज़ टीवी MS जे सही वारे 1 खां 16 ग्रेड जे घोसड़ू मुलाज़िमनि जी लिस्ट हथ करे वरिती आहे। MS चांडका अस्पताल डिस्ट्रिक्ट अकाउंट्स ऑफिसर खे पघारूं रोकण लाइ लेटर ऐं लिस्ट मोकिले छॾी। ॼाणायल घोस्ट मुलाज़िम वॾे अरसे खां सरकारी ड्यूटियुनि तां गैर हाज़िर हुअण बावजूद पघारूं खणी रहिया आहिनि। ज़रियनि जो चवणु आहे त घोसड़ू मुलाज़िमनि में अक्सरियत पैरामेडिकल स्टाफ एसोसिएशन जा उहिदेदार ऐं संदन हिमायती शामिल आहिनि। अहम ख़बर है मां खे ॿीहर ॿुधाए रहा आहियूं। चांडका मेडिकल अस्पताल में 56 मुलाज़िमनि जे घोसड़ू हुअण जो इंकशाफ थियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां लाइन ते मौजूद आहे लाड़काणे मां आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर रशीद समू। जी रशीद, इन मामले के हवाले से वधीक छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, चांडका मेडिकल अस्पताल में 56 मुलाज़िमनि जे घोसड़ू हुअण जो इंकशाफ थियो आहे। आवाज़ टीवी जेको आहे MS जी सही वारो जेको घोसड़ू मुलाज़िमनि जी लिस्ट आहे उहा हथ करे वरिती आहे ऐं घोसड़ू मुलाज़िमनि में 1 खां 16 ग्रेड ताईं मुलाज़िम शामिल आहिनि। MS चांडका अस्पताल डिस्ट्रिक्ट अकाउंट्स ऑफिसर खे पघारूं रोकण लाइ लेटर जी जेकी लिस्ट आहे उहा मोकिले छॾी आहे ऐं जेके ॼाणायल घोसड़ू जेके मुलाज़िम आहिनि उन्हनि में वॾी अक्सरियत खां जेके ज़रियनि जो चवणु आहे त सरकारी ड्यूटीअ तां गैर हाज़िर हुअण बावजूद पघारूं करनि पिया ऐं घोसड़ू मुलाज़िमनि में अक्सरियत पैरामेडिकल स्टाफ ऐं एसोसिएशन जा जेके उहिदेदार आहिनि ऐं संदसि हिमायती आहिनि उहे शामिल आहिनि। इन जे हवाले सां जेको लाड़काणे जे चांडका मेडिकल कॉलेज जो MS चांडका मेडिकल हॉस्पिटल जो जेको MS आहे डॉक्टर गुलज़ार सुन्यो उन सां असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे। उनजो चवणु आहे त वेरिफिकेशन फिज़िकल न कराई हुई इन्हनि जेके मुलाज़िम आहिनि ऐं हाई कोर्ट चयो हो त उन्हनि जी फिज़िकल ऐं वेरिफिकेशन करायो। उन ते कुझु अहिड़ा माण्हू आहिनि जिन जेके घोसड़ू आहिनि ऐं हाणे ख़बर पई आहे त 52 माण्हू आहिनि। उन्हनि में कुझु अहिड़ा माण्हू बि आहिनि जिन जी पंहिंजी लापरवाही आहे, उन पंहिंजी पे स्लिपियूं जेके आहिनि उहे जमो न आहिनि करायूं। जी ठीकु आहे रशीद समूह, तफ़सीलुनि खां आगाह करण लाइ अवां जी वॾी महिरबानी।